नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के सोबतरो मां खबर ॾींदा सोबतरो लॻ ॻोठ किंजर जे रहवासी औरतुन मिसमात अमीनत मंगणे जो मिसमात शकीला गुलामुल्ला मंगणे जो मीडिया वारनि अॻियां एहतजाज कयो। मिसमात अमीनत ख़ातून इल्ज़ाम हणंदे चयो त मां पंहिंजे मुड़ुस गुलाम रसूल मंगणे जो सां गॾु डॉक्टर ॾे वञी रहिया हुआसूं त बाअसर नेमत मंगणे जो करीम बख्श ताज मोहम्मद ख़ालिद माशूक सरफराज वारनि असां मथां फायरिंग कई ऐं व्याज जे पैसनि में मुंहिंजे मुड़ुस गुलाम रसूल मंगणे जो के धक हणी रतो रत करे डोड़ाए अगवा करे विया। अहिड़ो वाक़ियो इलाइक़े जे केतिरनि ई माण्हुनि ॾिठो आहे। बाअसर व्याजनि मोटरसाइकिल फुर जो कूड़ो ड्रामो रचाए सोबतरो पुलिस खे पिणु घुरायो। सोबतरो पुलिस खे असां क़ुरान पाक खणी ॾसियो त मोटरसाइकिल ख़रीद कयल आहे, जंहिंजी रसीद पिणु असां वटि आहे। बाअसर व्याजनि खे असां 50,000 एवज़ माल मिल्कियत नियाणियूं विकिणी 10 लख ॾेई चुका आहियूं। अञा बि 4 लख व्याज घुरनि पिया। गुज़िरियल केतिरे अरसे खां वठी पैसे जे ज़ोर ते असां सां ज़ुल्म कंदा रहनि था, पर असां ग़रीबनि जी केर बि मदद करण वारो न आहे। ॻोठाणा IG सिंध DIG सखर SSP खैरपुर खे अपील कई त मुंहिंजे मुड़ुस खे आज़ाद कराए व्याजनि खिलाफ़ कदम खणी तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ ॾिनो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।